कीअं आहियो दोस्तो? उम्मीद आहे त तव्हां सभु खैरियत सां हूंदो। दोस्तो तव्हां हिन वीडियो ते क्लिक कयो आहे त हिन जो मतिलबु तव्हां वर्ड सिखणु चाहियो था। ॾिसो, हिन वीडियो जे अंदरि असां हिकु कोर्स जो आगाज़ कयूं था जो बेसिक वर्ड आहिनि, लेकिन ही तमामु घणा इम्पोर्टेंट आहिनि तव्हां जे लाइ। ॾिसो, हिन वीडियो में कुझु असां वर्ड खणंदासीं। टोटल असांजा जेके आहिनि बेसिक लेवल में वर्ड आहिनि उहे आहिनि 1500। ठीकु आहे, बेसिक आहिनि, उनखां पोइ त अपलोड थींदा रहंदा, लेकिन बेसिक जेके आहिनि उहे आहिनि 1500। ईअं कोन्हे त 1500 हिकिड़ी वीडियो में तव्हांखे ऐसे खणंदासीं, न, इन में तव्हां बि बोर थी वेंदव ऐं असां बि बोर थी वेंदासीं। न तव्हांखे पढ़ण जो मज़ो ईंदो, न असांखे पढ़ाइण जो। त इन जे करे इन जा कुझु पार्ट ठाहींदासीं ऐं तव्हांखे भरपूर असांजो साथ ॾियणो आहे ऐं चैनल खे बि सब्सक्राइब करिणो आहे नवां आया हो त, ऐं वीडियो खे बि लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾे बि हिन वीडियो खे शेयर कयो जीअं त हू बि हिन वीडियो जो फ़ाइदो वठी सघनि। त बिना टाइम वेस्ट गवाए वीडियो खे स्टार्ट कयूं था। अचो त वीडियो खे स्टार्ट कयूं। टीचर मीन्स उस्ताद। स्टूडेंट मीन्स शागिर्द। एप्पल मीन्स सूफ। ant means makodi। airplane हवाई जहाज। book means किताब। balloon means फूकणो। butterfly means पोपट। car means car। cow means ढगी। cat means बिल्ली। doll means गुड्डी। dog means कुत्तो। drum means दुहल। eagle means बांस। egg बेजो या बेदो या आनो। eye means अख। fish means मच्छी। fan means पखो। sunflower means सूरजमुखी। goat means बकरी। glass means गिलास। gate means दरवाज़ो। दोस्तों ॾिसो, जेको मेन गेट वॾो गेट हूंदो आहे उनखे गेट चवंदा आहिनि। अगरि जो कमरे वग़ैरह जा जेका नंढा दर हूंदा आहिनि उन्हनि खे डोर चयो वेंदो आहे, DOOR। ठीकु आहे, इहो ज़हन में रखिजो। hen कुकर। horse घोड़ो। hat टोपी। ink pot मस्जी डबी। iron इस्त्री। लोह। ice cream means आइसक्रीम। jacket means jacket। jug means jug। jeep means jeep। kitten ॿिलीअ जो बलूंगड़ो। key means चाबी। kettle means किटली। lock means तालो। lion means शींह। दोस्तों ॾिसो, हिन जी स्पेलिंग हिन जी आहे LION यानी शींह।
अगर हिते एल ओ ऐं पोइ आई अचे ऐं एन अचे त पोइ हू थी वेंदो लोइन। ठीकु आहे, लोइन जी माना आहे कमर यानी चेल। सही आहे। लीफ पन, लीफ पन। मैंगो, मैंगो मीन्स अंब। मग, मग मीन्स प्यालो। मोंकी, मोंकी मीन्स भोलरी। नेस्ट, नेस्ट मीन्स अखेणो। नेट, नेट मीन्स ॼारी। निडल, निडल मीन्स सुई। ऑक्स, ऑक्स यानी ढगो। ऑरेंज, ऑरेंज मीन्स नारंगी। ऑनियन, ऑनियन मीन्स बसर। पैरोट, पैरोट मीन्स तोतो। पेंसिल, पेंसिल मीन्स कलम। पेन, पेन मीन्स पेन। क्यू, क्यू मीन्स कतार। क्विल्ट, क्विल्ट मीन्स रिली। क्वीन, क्वीन मीन्स रानी। रिंग, रिंग मीन्स मुंडी। रैबिट, रैबिट मीन्स सहो या सेहर। रेडियो मीन्स रेडियो। स्नेक, स्नेक मीन्स नांग। स्टार, स्टार मीन्स तारो। सोप, सोप मीन्स साबुण। ट्री, ट्री मीन्स वण। ट्रेन, ट्रेन रेलगाड़ी। टेलीफोन, टेलीफोन मीन्स टेलीफोन। अम्ब्रेला, अम्ब्रेला मीन्स छठी या छठी। एम्पायर, एम्पायर मीन्स अगवान। अर्म, अर्म मीन्स नादी। वैन मीन्स वैन। वेस, वेस मीन गुलदस्तो। वेस्ट, वेस्ट मीन्स सदरी या वास्कोटी। वेल, वेल मीन्स खूह। वॉल, वॉल मीन्स भित्त। वाटरमेलन, वाटरमेलन मीन्स हंधाणो या छाहीं। एक्सरे, एक्सरे जिस्म जो फोटो। बॉक्स मीन्स डब्बो। बॉक्स मीन्स डब्बो। फॉक्स, फॉक्स मीन्स लूमड़ी। याक, याक बेज़े जी ज़र्दी।